नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों महल में ख़बर ॾींदा हलूं त ॾियारी वेझो ईंदे हिंदू बिरादरी में ख़ुशी जी लहर छाइजी वई है। ॾहों महल शहर के मुख़्तलिफ़ दुकान ते कपड़नि जूतनि तोड़े ॾियारी जे ॾींहुं ॾिया ॿारण लाइ दुकान ते ॾे वेकिरो थींदो नज़र अची रहियो। मुख़्तलिफ़ आबादगारनि वटि पोरियो कंदड़ तोड़े छूट महिनत मज़ूरी करे पेट गुज़र कंदड़ मज़ूर तबिको पंहिंजे शहर में ख़रीदारी में लॻी वियो है। ख़ासि करे ॿारड़ा ॿुढा जवान ॾियारी जूं ख़ुशियूं मल्हाइण लाइ पूरो साल वॾे सब्र सां इंतज़ार में रहंदा आहिनि। इहे सभु ख़रीदारी लाइ शहर जो रुख कयो है। दुकानदारनि सेठ मीर खान कोहली सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त असांजी दुकान ते रश वधी वई है। असांजी ईद ॾियारी ते तमामु घणी ख़ुशी महसूस थींदी है। ॾहों महल में अॻवाट फटाका मेणबत्तियूं वग़ैरह वेकिरो करण जा रेड़ा शहर में लगी विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।